मुजाहिद साहब सच वॾो ॾोहरी आहे। जबल ख़ान वॾो सियाणो कां अथई। तूं त मुंहिंजी दौलत ते कब्ज़ो करणु थो चाहे। मुंहिंजो नालो अशरफ ख़ान आहे। मां मरी त सघां थो पर झुकी कोन थो सघां। अगरि टकर खाईंदो न टकर खाईंदोमांसि। अशरफ ख़ान, मां सम्झां थो जबल ख़ान तमामु ॾुखियो माण्हू आहे पर कानून सां मुंहुं न करे सघंदो। मुजाहिद साहब सच वॾो ॾोहारी आहे। जबल ख़ान वॾो सियाणो कां आहे। मुंहिंजो नालो आहे मुजाहिद। मुजाहिद मरी सघे थो पर कंहिंजे अॻियां टुटी नथो सघे। असांखे त इहा ख़बर आहे पर आउं सम्झां थी सॼी दुनिया खे ख़बर आहे त पुलिस वारा जेके बि हूंदा आहिनि न पैसनि जे करे पंहिंजो ईमान ई विञाए वेंदा आहिनि। थी सघे तो बि उन्हनि मां हुजी जेकॾहिं तोखे पैसनि जी ज़रूरत हुजे न तूं हुकुम कर। पोइ ख़बर पवंदी जबल ख़ान खे त अशरफ ख़ान छा आहे। मैडम, तव्हां ग़लति आहियो। मां उन्हनि ऑफिसरनि मां न आहियां। हर ऑफिसर जो पंहिंजो पंहिंजो शान आहे पर मां ऑनेस्ट ऑफिसर आहियां। हाणे मुंहिंजो कमु ॾिसिजो त मां छा थो कयां। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, आख़िर मूं में कहिड़ी कमी आहे? दौलत, दुनिया, गाॾी, बंगला, पैसो, अलाह साईं जा करम आहिनि, मूं वटि सभु कुझु आहे। पोइ आख़िर छो इनकार कयो त मूंखां शादी कयां? न वकार न, तोमें का बि कमी न आहे। मां तोखे धोखो ॾियणु नथी चाहियां छो त मां आदिल नाले हिकु शख़्स सां प्यारु कंदी आहियां जेको हींअर हिन ॻोठ में न आहे। हू ग़रीब, सचो, वफ़ादार इंसानु आहे ऐं हुन सां ई मां मुहबत कंदी आहियां। छा आदिल सां प्यारु कंदी आहीं? हू हिकु सुञो न घर न घाट कहिड़ी ख़ुशियूं ॾींदो तोखे। मूं इहो कॾहिं सोचियो बि न हुयो तो जहिड़ी पढ़ियल लिखियल छोकिरी एतिरी चरी बि थी सघे थी। न मूं मतिलबु न, मां तुंहिंजी ज़िंदगी ख़राब ऐं ॾुखनि में नथो ॾिसी सघां। वकार तूं सही पियो चईं पर के वाइदा अहिड़ा हूंदा आहिनि जो माण्हू मरी त वेंदा आहिनि पर पंहिंजे वाइदे खां कॾहिं फिरंदा न आहिनि। पर मां छा कयां, होॾा बाबा भाइर सभु नाराज़ आहिनि। आदिल जी का बि ख़बर न आहे त हू किथे ऐं कहिड़नि हालनि में आहे ऐं मुंहिंजो आदिल सां कसम खयल आहे। तूं चरी थी वई आहीं, चरी। थोरो सोच, ज़िंदगी अनमोल आहे, हिनखे ख़ूबसूरत बनाए। न हाणे इहो न थींदो। मूंखे तोसां ज़रूरु शादी करणी पवंदी। दुनिया चंड ते वञी पहुती आहे ऐं तूं अञा धरतीअ ते। मां हिकु ॾींहं जो टाइम तोखे ॾियां थो, वरी बि सोच। तूं वञ भले, मां तोसां सुभाणे मिलंदुसि। रेशमा अफ़सोस मंठार जो पुट अहिड़ी नीच हरकत करे सघे थो। अहिड़े वात ॻाढ़े छोकिरे खे सज़ा ॾियणु खपे। रेस वॾा, मां कुझु हक़ीक़त कंदो, कुझु जुदो अधी रेशमा जो भाई। मां भेण खे बाग़ में खिलंदे ॾंद कढे ॿिन्ही खे थो। मतिलबु मामिलो गड़बड़ आहे न। तूं वॾेरनि जे मथां कूड़ थी हणी। तोखे शर्म हुअणु घुरिजे। हिकु ग़रीबी जो ॿार जो जॾे करे तयारु। कामरान खे तूं पंहिंजे चकर में थी फासाई। पोइ तूं हुन ते बोतान थी हणी। वॾेरा साईं, मां त ग़रीब आहियां। बसि हू वाट ते मिलंदो हुयो त दुआ सलाम थींदी हुई। मां त मंठार वारनि जे घर में कमकार कंदी हुयसि। इहा सच्चाई वञी तूं मंठार ऐं जबल ख़ान खे ॿुधा। इहो मसइलो मूंखां हलणु थिए थो। कालू कूड़ थो हणे, मां हुनखे बि चङी तरह सुञाणियां थो। हीउ केरु आहे? हीउ को सही आहे? ऐं हिन जे कमनि जी मूंखे ख़बर आहे चङी तरह सां। वॾेरा साईं, मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। हाणे त हद थी वई। हितां हली वञ, निकिरी वञ। तो डरी वञ। मूं में हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी। तोखे वरी बि चवां थो त
सुधरी वञ असल ॻाल्हि इहा त तूं हर वक़्तु पंहिंजे घर खां ॿाहिरि थी वञे जॾहिं तुंहिंजूं सहेलियूं तुंहिंजे घर नथियूं अचनि त तूं हुन जे घर छो थी वञी हुननि जे घर बाबा काॾे वरी काॾे मासी रहमत वारनि ॾे वेंदी आहियां सौ बि हुनर सिखण लाइ जीअं व्रत वग़ैरह सिखी वञा अॼु खां पोइ घर खां ॿाहिरि निकिरे न त टंगू ॿाहूं भञी छॾींदुसि सम्झई न तुंहिंजो भाउ सही थो चवे अॻिते हिन घर मां हिकिड़ो कदम ॿाहिरि न कढजांइ ऐं हा मां तुंहिंजी शादीअ जी तयारी करे छॾी आहे तूं छोकिरो आहे न पंहिंजो हक़ असांजो पंहिंजो छोकिरो आहे पढ़ियल आहे लिखियल आहे कारोबारी आहे तुंहिंजी हुन सां शादी कराए छॾींदुसि सम्झी न बाबा न मां शादी न कंदसि मुंहिंजो फ़िलहाल को बि शादी जो इरादो न आहे या तूं छा थी चवें तेरी थियणी चा या तुंहिंजो दिमाग़ ख़राब थी वियो असां त मुंहिंजो नालो जबल आहे जबल जंहिं जबल सां पंहिंजो मथो टकरायो पोइ सम्झ त मथो बत सुठो न छिके वठंदुसि लेकिन कोई शादीअ जे लाइ हा न कई कचो करे छॾींदोसि